मां लख आफरीन तो दियां पांजे प्यारे भाटे हज़रत मौलाना अब्दुल रकीब मेखो साहब के जो हेड़े फितने जे दौर में हेड़ी वडी मेहनत करे हेड़े अजीम शान जलसे के मुनाकिद किया रखी हुई उन जाए ते जलसो जाते बाबा साईं हजरत शहीद अब्दुल रज़ाक मेखो साहब आराम पजीरन असांजा बिरादर हजरत शहीद अब्दुल हई वे भी ते आराम पजीरन असांजा दादा साईं चाचा सगोरा वे भी ते आराम पजीरन उन्हनि जे रूहनि खे राहत पहुचाइण जे लाइ हेॾी वॾी असांजे प्यारे भाटे मेहनत कई दुआ कयो त अल्लाह ताला इन जी मेहनत कबूल फरमाए हिन जलसे जो सवाब खैरात फी सबीलिल्लाह जो सवाब अल्लाह ताला इन मदरसे जे कुंड में आराम पजीर मरहूमन मगफूरन के नसीब फरमाए उन्हनि जे रूहन के अल्लाह ताला राहतूं पहुचाए। अजीजो बाबा साईंजन वक्त जा वली आ मां जलसे ते वियुस सन जे पासे दी दोस्त बुधायो कारी साहब हो मेहर जो चेसई मां मेखे साहब जो वडो परवानो है आशुकुस तो जाते भी मेको साहब इंदो इलाके में मेहर में तो मां वही जलसे ते पुछदोस गाल क्यों 1990 जी जे मेको साहब आयो फरीदाबाद जे इलाके में जेका 20 किलोमीटर मेहर को हेठा साईं मेको साहब उते बयान करे पियो मां भी पुगुम साईं मेखो साहब वाइज कंदे कंदे कुरान मजीद मथे ते रखी चे तो फरीदाबाद वारो काल राज जी निकरी आई जुबान ते तो कयां तो मां वाइज में कुरान शरीफ घणो इन लाइ पढ़दो आ जो मुखे प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार नसीब थियो सोने मोहम्मद करीम फरमायो मेखा साहब जदें भी वाइज करें तो कुरान जो लोलियों घणियों दींदो कर छो तो तुझो वाइज तुझो जलसो अल्लाह पांजी कुदरत से मां मोहम्मद करीम के रोज़े अतार में बुधराइंदो वडे आवाज सा वरी हाने मां वियो हेॾे बांधी असांजो भावा जुनेद नालो दस उमरानी चेदम साईं मेखे साहब मुखे चो त साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारा बुजुर्ग उमरो करे आया न हल तो मुबारक दियो जे मां साईं जन सां गॾु वियुसि ऐं उते पुगास साईं मोहम्मद हसन शाहपुर चाकर वारो बुजुर्ग हेॾे निहारियो जे साईं मेखे साहब जी ॾाड़ीअ खे चुमियो पियो ॾे चेहरे के चुमियो पियो ॾे ऐं चयसि त अदाम अब्दुल रज़ाक सोने नबी मोहम्मद करीम तोखे सलाम ॾिना आहिनि त साईं जे मेखे साहब चयो साईं छाजे करे सलाम ॾिनो पाण फरमायूं साईं मोहम्मद हसन था ॿुधाइनि बुज़ुर्ग चइबा
नारे तकबीर, नारे तकबीर। शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो, फर्जंद शहीद इस्लाम अल्लामा तारिक खालिद महमूद सुमरो, जानशीन हजरत सुमरानी दादो अब्दुल्ला महर साहब। नारे तकबीर। मगाल पे गियम तो साईं मोहम्मद हसन शाहपुर जाकर वारे जो तमें खा साहब मोहम्मद करीम फरमायो तमें के साहब के मुझे सलाम दे छो त जॾहिं इहो मुंहिंजे घर वारनि जा नाला खणंदो आहे अदब एतराम सां मूंखे ॾाढो प्यारो लॻंदो आहे। अज़ीज़ो बाबा साईं जी वॾी महिनत आहे। अल्लाह ताला बाबा साईं जे मथां किरोड़ा रहमतूं नाज़िल फरमाए। वही बाबा साईं जी वॾी महिनत आहे। पुट बि आलिम, पोटा बि आलिम हाफ़िज़। अल्लाह जे फज़ल सां बाबा साईं जे बाग के आबियारी असां करे रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला जेसि ताईं असांजी हयाती हूंदी पया इंशाअल्लाह ताला आबियारी कंदा रहंदासीं। इंशाअल्लाह ताला असांजा पोयां बि इन बाग जी आबियारी कंदा रहंदा। असुल वॾी कमाई आया जो माण्हू पंहिंजनि बच्चनि खे पंहिंजी औलाद खे हाफ़िज़ ऐं आलिम थो बणाई वञे। इहो जारी ख़ैरु आहे। अॼु त बाबा साईं या अदा असांजो कबर में आराम पज़ीरनि पर असां जॾहिं क़ुरान जा वाइज़ था कयूं या असांजा भाटिया था करनि अल्लाह ताला किरोड़ा रहमतूं उन्हनि जे मथां नाज़िल फरमाईंदो। तंहिंजे करे मां बि तव्हांखे अर्ज़ु करणु आयो आहियां लंबे चौड़े वाइज़ जी ज़रूरत न आहे। असांजा वॾा स्टेज ते जलवा फरोज़न हज़रत साईं अब्दुल्ला ऐं असांजा बिरादर असांजा वॾा पगदार जानशीन हज़रत बाबा अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह, हज़रत मौलाना कारी मोहम्मद तैयब मेखो साहब जन भी स्टेज ते जलवा फरोज़न ऐं असांजा भेणविया ऐं सोट हज़रत कारी अब्दुल हफ़ीज़ मेखो साहब जन उहे भी स्टेज ते जलवा फरोज़न ऐं असां पाण में मिलिया जुलिया पिया आहियूं। वाइदनि जी ज़रूरत आहे ई न। असां रोज़ पिया तव्हांखे वाइद कयूं था, वाइद ॿाहिरियां बुज़ुर्ग कंदा। मां सिर्फ़ु तव्हांखे इहा गुज़ारिश करणु आयो आहियां बाबा साईं वांगुरु तव्हां बि पंहिंजनि बच्चनि ॿारनि खे हिन क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो। दुनिया में भी आबाद त क़बर में भी तव्हांजा बेड़ा पार थी पवंदा। कहिड़ा कहिड़ा क़ुरान शरीफ़ सां बच्चनि खे चिंबाड़ींदव भाई तूं ॿुधो त पोइ मां पंहिंजी जाइ वठां। क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो ओ फरमायो तस्मू बिल्लाह हुवा मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। वॾे आवाज़ सां छो भला डडर ढिला थी पिया अथव। नारे तकबीर। शान कुरान, अज़मत कुरान। नारे तकबीर। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो बचड़ा क़ुरान मजीद सां चिंबाड़ियो। बचड़ा नेक कयो, बचड़ा नमाज़ी कयो। जॾहिं मरी तव्हां कब्रनि में पुॼंदो सुभाणे तव्हांजा बचड़ा क़ुरान शरीफ़ जूं लोलियूं ॾींदा। अल्लाह तव्हांजी कब्रनि जे मथां रहमतूं बरसाईंदो। अर्रहमान अल्लमल क़ुरान
खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। नथा कयो सुभान अल्लाह। अञा मज़ो नहीं, अञा मेहमान पोइते रहिया पिया आहिनि। अहिड़े हालत पोइते वाए थो ॿुधो, वॾे आवाज़ सां चयो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, सभिनी खे फनाइयत तां मरण आया हूं दुनिया जे जहान में। मौत जी तलवार हली रही आहे। कुल्लु मन अलैहा फ़ान वयबका वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां। अदा तव्हां मर्द हो कर तॾा वेड़ींदो क़यामत जा। ये क़बरूं तव्हांजे साम्हूं। को वक्त हो बाबा मरहूम इन्हनि कुर्सियुनि ते वेही वाइद कंदो हो, अॼु वीचारो क़बर में आराम पसीरा। को वक्त हो असांजो भाउ मरहूम अदा अब्दुल हई इन कुर्सियुनि ते वेही वाइद कंदो हो, अॼु क़बर में आराम पसीरा। को वक्त हो असांजो चाचो ख़ैर मोहम्मद ताके न गोठ में नजर इंदो, अॼु क़बर में आराम पसीरा। को वक्त असांजो ॾाढो ताके न मस्जिद में नमाज आज़ान ॾींदे नजर इंदो, अॼु वीचारो क़बर में आराम पसीरा। को वक्त असांजो चाचो मोहम्मद बमा मरहूम में मग़फ़ूर ताके गोठ में घुमंदे नजर इंदो, अॼु आराम पसीरा। ओ यारो सभिनि जो सबर एॾे आ, सभिनि जी मंज़िल एॾे आ। अल्लाकुम तकासुर हत्ता ज़ुरतुमुल मक़ाबिर कल्ला सौफ़ तअलमून सुम्मा कल्ला सौफ़ तअलमून कल्ला लौ तअलमून इल्मल यक़ीन लतरवन्नल जहीम सुम्मा लतरवन्ना आइनल यक़ीन सुम्मा लतुसअलुन्न यौमइज़िन अनिन नईम। वॾे आवाज़ सां ओ मुंहिंजा अज़ीज़ो, मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा भाइरो, क़बरूं असांजे इंतज़ार में। तंहिंजे करे पाण बि नेक थियो, बचन के भी कुरान मजीद सां चिवाड़ियो, बचन के भी नमाज़ी कयो। सुभाणे तव्हां असांजा जॾहिं बचड़ा हाँ नमाज पढ़दा, नमाज में अत्तहियात में दुआ पढ़दा, रब्बि जअलनी मुक़ीम अस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया वलिलमुमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। अदाहर तैयात में यह दुआ पढ़दा आहिनि कनम नमाजी, रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया रब्बना इग़फ़िर ली वलिवालिदैया। अल्लाह असांजे अबे मां खे माफ़ कर। ओ मुंहिंजा भाइरो, बच्चन खे नेक कयो, नमाज़ी कयो। सुभाणे नमाज में तव्हांजे लाइ मग़फ़रत जूं दुआऊं घुरदा, अल्लाह तव्हांखे माफ़ी नसीब फरमाए, जन्नत जो वारिस करे छॾींदो। चिंबाड़ियो बच्चन खे नमाज़ सां, क़ुरान सां, त जन्नत जा वारिस थियो। मक़ाम रब्बी जन्नतान
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। वडे आवाज़ सां असनान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकल्लिबान। मेहनत क्यों, बच्चा नेक क्यों, नमाजी क्यों, सभिन जो सफ़र हेॾे आहे। असुल ज़िंदगी आख़िरत जी तैयारी क्यों। दुआ है त अल्लाह ताला असांजे भाटे हज़रत मौलाना अब्दुल रकीब मेखो साहब जी ये मेहनत कबूल फरमाए। अल्लाह ताला ताहयात असांखे पंहिंजे दीन लाइ कबूल फरमाए। ताहयात अल्लाह साईं कुरान जी नौकरी ग़ुलामी नसीब फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।